तैयारी कया जेके जोर ठहल वाह 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 तो पहुंचे पहुंचे जो दीदार पहुंचे वाह वाह अदा मोहम्मद लाजमी आए गुजार चाहे तारो वाह पहलवा वाह खाने वाला वाह रेखान है वाला पहलवान चाचा चल चाचा चले पहलवान चाल मंगला बस Sure. दूसरे साई किबला साई मोहम्मद शाह जमाल पायो कितने का साजो काबुल में आया साई मोहम्मद शाह जमाल पायो दिल को ये तारीख से बिना को आया मैं तो हक सानामो वाला रोजा कपटो वाह कराची हाय कराची साई इंदाशा पहुंचा साहिब इंदाशा ही साई तमाम वो शार बाहे पहुंचा खतरेगा किबला साई सद मुनवर शाह साई मुनवर शाह ही हिकड़ी खान वाला साई मोहम्मद शाह सैयद मुनवर शाह सैयद इंदाशा वाह पहला फिदा से मनावा वाह पहला फिदा कुर्बान होथिपोतो के साई मोहम्मद शाह कितने आ रही याद कुर्बान मिले साई मोहम्मद शाह वाह पहला मल्हार सीधी सख्त मुकाबलो है हाजी इसबानी बाग मीरानी बाग मीरानी बाज मारे बाज मीरानी जाफरी साहब इस आया जो खुशी में मीरानी के अज जनाब हाजी नूरुल खान चोखियो अज सजाद लगारी सजाद लगारी चलो जान छोड़ो अच्छे अब मलखुल मारेगा शहीद मरहूम गुलाम सवार जतोई शहजाद सजाद में जतोई अजय भाई शेर खान दस्ती साई मोहम्मद शाह ही सरवर मरहूम से पुट है और जाबिल दो वाले अजय नाव नरी अजय नाव इस रोचे नरी अजय नरी बोलो मेरे जो गाड़ी ने जो वजह मरी वजह जाने अजय कुर्बान अजय ओनर बताने ये ओनर मोटर बनाओ ओनर मोटर ओनर अली मोहम्मद थेबो सजाद अली जतोई जनाब मोहम्मद अली मलर साहब के गुजारिश है शेर खान की ख्वाहिशात पाण 2 मिनट हेठ अचनि त सभिनी दोस्तनि खे गॾु तोहफ़ा ॾिया बजे ऐं जनाब मोहम्मद अली मलर साहब महिरबानी कई आहे ॾियण जी जनाब मोहम्मद अली मलर साहब के तोहफ़ो पेश कंदो शेर खान दस्ती शेर खान हनी साहब हिकिड़ो मिंट
दीवान कोडू बलसाल पोते करो मलाना गुजा शाह पोते दो पहलवान लोरवाल बरोई वाह नारो मारवाड़ी गाड़ी सरदार था उन्हें सामने ना शाह पहलवान पहलवान जावे हो रैश बाबू का तमाम एक मोहब्बत रखने सारा गता है हर पहलवान सां मोहब्बत है उनजो फैसलो हिते त ठहियो पंजाब में हले पियो ऐं बलूचिस्तान में त हुनजो हू चए थो त मोहब्बत सां ॻाल्हि हलायो वाह पहलवान वाह बुरोई माराई वाह बुरोई अदा बुरोई मारो लगे तारी ये मारो आज हाकिम कोश शेख तस्दीक जो शोबान खान जो पुट हाकिम कोश मेरे शेख तस्दीक हाकिम कोश सच्चा शेखान जी की गाड़ी कोई मुल्क वादे वाही निकल मेहरबानी एगो फोटो निकले पियो बाबा खीरा बाग मेहरबानी बड़े हाकिम मोहम्मद सलाम मंजार जो मेहरबानी वाह अली गुलाब जखलावा सखावत के सलाम पहला सलाम को अफ्तर सलाम कोश पहला मंथर बुगती दो शायर यार खान सादगाबाद ऐ सिंधी को पहला खैर परो पहला मंथर बुगती सलाम कोश मारे कोश ऐ शरीफ भगवान मेरे बेनकारी है अली कोई सदाबाद कुर्बान कुर्बान होती बोलावा कुर्बान होती बोलावा अगर ऐ बकचायूं ढकण थी ढकजन तोड़े लखो जन सब माखिर जन मेला साधन के माफ करे करो साधन वडी दिलवारो महाराज ज़रा मटियारे पहलवान माशूक के गए मंथर साध बलसोरगा उन जी मेहनत सां गॾु आहे सिंध जे सदर सेक्रेटरी खे बि सलाम सदरी सलाम ऐं गुलाब जी मरीअ खे त सदर पे चवान जनाब आसवरी सरकारी ख़ासि महिमान हर शेवाए ते वेंदो आहे कराची टीवी ते ॾिसंदा हूंदो ऐं पाण डिस्ट्रिक्ट मेंबर बि आहे हरेश अचे पहलवान साधन ते ॿुधो अब्दुलती मशहूरी वाह अब्दुलती मशहूरी वाह पहला राह तक पहला नारो वाह पहलाना पहलवान वाह गुलाम जमींदारों सखावत इंतजार जा सकी बाबू साई राज का मोहम्मद साहब होता है उनसा का डॉक्टर हबीबुल्लाह साहब होता है मोतो जरा मोहम्मद इस्माइल भाई साहब होता है हर साल ईंदा आहिनि उन्हनि जो महिरबानी हूंदी और सभई जहिड़ा हेड़ा पहलवान तव्हांजे साम्हूं सिंध जा तमामु सुहिणा पहलवान अॼु साईं अब्दुल सलाम शाह मेलो अमीर ते वॾो तारीख़ी मेलो थींदो आहे क़िबला साईं सैयद अब्दुल सलाम शाह खुश नसीबा बस सैयद बरसा वेठा आहिनि ॿिन्ही सां हुनजी रिश्तेदारी बि आहे साईं सलाम शाह ऐं साईं मोहम्मद शाह कितरे खां के न पुर खां वाह पहलवान भाई मलो जल्दी ॾेखारियो हुकुम आहे वाह पहलवान 70 आलमारी नौ शेर फिरोज़ जो 70 पहलवान 70 आलमारी ऐं पहलवान सदर सिंध जो बीच आयो आगो ते ॼमी वञे ए जो गुलाम आहे पहिरियों फ़िल्म आहे हे कहिड़ो वञी बचाउने ए गुलाम खाने के जान ए सलाम माण्हू आज पहलवान सलाम कोश आज पहलवान सलाम कोश हुकुम राजी
50,000 का पहलवान अब्दुल जब्बार फुल सलाम कोश मोहतरम जनाब मिठल सेटे साहब 500 इन जोड़े ते हाँ बिल थी 1500 रुपया मोहम्मद आश्रम छुट्टी का नसर पूरे आ जा 500 रुपया सैद कुर्बान साईं सर गुल समझा साले पटवारो हार बिल थी 2200 रुपया साईं गुल समझा जी मेहरबानी जे तिनी उस्ताद शागिर्दन सां अनाउंसर ट्रेनिंग 500 रुपया साली पटका के बला साईं सर गुल समझा मेहरबानी मोहतरम जनाब साईं बाबू राज खाने हम पुलिस साहब जी मेहरबानी जे 1000 रुपया इनाम हुआ पलाना तो सलाम कोश पुलिस बोला चल गए जो पेरी का अर्ज कयो तो मल्ह केर मारे पंहिंजी जात न उठो गुज़ारा वेही रही लॻियो हाकिम कोश हाकिम खे सुठो इनाम मिलियो आहे महिरबानी करे वियो इहा शइ गौज में निकिरी आहे असां वरी हिमत खे जोड़नि ऐं गौज जे सदर चल खे छले वेंदो असांजो लाड़काणे का भलो दोस्त है अली नाले जो उन्हें बट्टू निकरी है मेहरबानी करे तो बट्टू खाली आप पैसा अञा भी पासे रखे वाह मोहम्मद आशिम छुटा हुआ ताज मोहम्मद छुटो वेहो मेहरबानी करे वेहो अब्दुल खालिक खोखो सलीम जमाली अजय पहलवान हाकिम कोश अजय पहलवान हाकिम कोश हाकिम वजीरा अरबाज मला खान अगे पहली जगह असांजी तंजीम हुई उनमें 7 रोज़ा और नाम मस्जिद हिन वक़्तु जेके काइम मक़ाम भाटी आहे उन्होंने 17 जानवर बुटी चढ़ सके पाटल बना वाह पहलवान खान नहीं वाला वाह दीदार जो माली वाह हथ पे जी विया सख्त मुकाबला है बाबा बाबा वाह कोश वाह मीरानी आज मुकाबला है ऐसे पार रही है समझी कर मुझो आई पढ़ायो इनाम ॾियण बेरा थी करे सभिनी खे इनाम ॾींदो वाह पला 70 आलमानी वाह पला 70 आलमानी नौशर ज़िले जो 70 नौशर फरोज़ पहला 70 आलमानी साले ते राहत जगह अहिड़ो पंहिंजो तौर ते कढियो वाह पहलवान हाकिम मंगणार एजाज मंगणार अदर लतीफ मशहूरी अब वेहो कचहरी करनी है तो बस वेही कयो बाबा राजा लतीफ मशहूरी वाह एजाज मंगणार वाह यासर अब्दुल दोस्तों जेका गाल है पहलवान गुलाम सन चंडला बेली मुझे गोठ जो है मुझो वडो है डिवीजन हैदराबाद जो जनरल सेक्रेटरी है पर उनकी मेहनत लतीफ सरकार की ड्यूटी है
ओ मानो गुलाम सरोरे जतो ये वक्त गाड़ी टूटिंग दे बेटे वाह 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 लाला वाह 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 पठानवा वाह रे अब्दुल्ला खान पठानवा वाह रे मुबारक हो ए साए अजीज खुशी जे पहर में रहासी जे खुशी जे पहर में रहासी ज़माने जे कातिल नजर में रहासी न मंजिल मिली न थक भगो सजी जिंदगी जन सफर माने ॿिया बि जेके मुलाज़िम आहिनि साईं बड़े साहिब जा उन्हनि खे बि तमामु मोहबत जी ॻाल्हि कनि लाज़मी अलाह पहलवान खानेवान केरु मारियो वाह खानेवान वाह दीदार जमाली तुंहिंजो पहलवान तुंहिंजी टीम वाह खानेवान मारियो दीदार जमाली शागिर्द बराटे राज जिले जा ॿिया बि मेला तमामु सुठे नमूने हलाए पियो कामरेड गुलाम से थे वो उनजो तालुक बि तमामु सुठे घराने से आहे ऐं उनजो तालुक जाम शोरे जिले में खानोट में पंहिंजी ज़मींदारी वाह पहलान अमीन थे वो ऐं स्पोर्ट ऑफिसर जो तमामु हिन मल तंज़ीम में असांजे क़ाबिल एतिराम ऑफिसरनि जो तमामु तुरादो वाह पहलान हुआ सुठा छोकरा पैदा थी त मल में ईंदा आहिनि ख़ासि करे असां बहिराम जी महिनत उते को वक़्तु उते शेरो शेख खां सवाइ मल ई कोन हूंदो आहे पर हींअर तमामु घणा पहलवान थी विया आहिनि इहा महिनत आहे बहिराम ख़ासि करे जी शमन पुराणो आहे तूं बि टखर ई मुनी टखर छा खानदानी पहलवान ते टखर आयो पर शीदी बि शीदी अथई हा शीदी बब्बे ॾाढे पहलवान अथई वाह वाह ज़मीन शीदी आहे वाह ज़मीन शीदी आहे वाह सटो ज़िलो खाराई शीदी ही आहे मलीर जो शीदी पढ़ाए लावा ॾेई हरको हलियो त सुबुह जो ख़बर वठंदासीं सुबुह थी ओड़े पाड़े वारा गॾु थिया पोइ ॾियो ख़बर जेका राति चंडे जी शादी थी हुन मां केरु मरी वियो ॻोठ वारनि जो अलाह जी महिरबानी चंडो वाह 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 हज़रत ज़रदारी वाह ॻोठ वारनि जो चंडो विझे आहे चंडी विझे आहे जे मुले निकिरणो पियो उहो राति मरी वियो पहलवान साईं मुझा हाणे असां खुदा बशीरी पहुंचिया वाह नवीद बलोच वाह बलोचिस्तान वाह 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 जमाली वाह खान मोहम्मद वारी रज़ाक साईं वाह रज़ाक मला ठटो लाला अब्दुल्ला खान पठान पहिरीं मल मारे कुराड़े अबरे खे वाह रे वाह वाह खान वाह वाह रे खान वाह वाह खान वाह बोला नबी केर मारो तालिब शेख